الحمد لله وحده والصلاة والسلام على من لا نبي بعده وعلى آله وأصحابه الذين عرفوا وحده الذين هم مفاتيح الرحمة ومصابيح الغرر ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لا يكلف الله نفسا إلا وسعها لها ما اكتسبت وعليها لها ما كسبت وعليها ما اكتسبت ربنا لا تؤاخذنا إن نسينا أو أخطأنا ربنا ولا تحمل علينا إصرا كما حملته على الذين من قبلنا ربنا ولا تحملنا ما لا طاقة لنا به واعف عنا واغفر لنا وارحمنا أنت مولانا فانصرنا على القوم الكافرين فقد قال النبي صلى الله عليه وسلم عليكم بسنتي وسنة الخلفاء الراشدين المهديين فقد قال النبي صلى الله عليه وسلم الصوم لي وأنا أجزي به فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين तमाम साथी दिल जी मोहब्बत सा दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद اللهم بارك على محمد
وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. वाजिब एहतराम काबिल इज्जत एहतराम मोहतरम दोस्तों भाइयों बुजुर्गों, अल्लाह रब्बुल आलमीन जल के एहसान त्याग रब्बुल आलमीन अवां असांखे कलमे जी दौलत सां नवाज़ियो आहे। छो त कलमे जी अहिड़ी दौलत आहे ला ज़वाल उनजे मथां कॾहिं ज़वाल न ईंदो। हर शइ जे मथां ज़वाल ईंदो। ये दुनिया, ये सोन, ये चांदी, हर चीज खत्म थी वेंदी, लेकिन कलमो उहा दौलत जो साथ असां सां दुनिया में भी रहंदो ऐं आखिरत में भी। ये कलमो ला ज़वाल इन जे मथां कॾहिं भी ज़वाल न ईंदो। अवां वॾा खुश नसीब आयो जो रब्बुल आलमीन असां अवां खे कलमे जी दौलत सां नवाज़ियो। अज़ीज़ो, फ़ज़ाइल रमज़ान जे उन्वान सां कुछ अहम ॻाल्हियूं मां अवां खे ॿुधाईंदुसि। रमज़ानुल मुबारक जो महीनो बस अन करीब पहुंचण वारो आहे, जंहिंमें हिकु हिकु सेकंड, हिकु हिकु मिनट, हिकु हिकु कलाक रब जी रहमत खां ख़ाली न हूंदो आहे। 24 कलाक रब जी रहमत वॾे फड़े मींहं वांगे वसंदी आहे। पर जेके खुश नसीब माण्हू हूंदा उहे गुनाहनि खां धोपी पोपी पाक बणिजी वेंदा, ऐं वरी जेके बदबख्त हूंदा उहे रमज़ानुल मुबारक जे भलारे महीने में भी गुनाहनि खां न मुड़ंदा। रब तो फरमाए शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन, इन महीने में कुरान पाक के नाज़िल कियो वियो। ऐं कुरान शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नास, माण्हुनि जे लाइ हिदायत हिन कुरान पाक में। माण्हुनि जी, इंसान जी, बनी नओ इंसान मां हर हिक फर्द जी हिदायत रब हिन कुरान पाक में रखी आहे। ॿिए हंधि उनखे हिदायत न मिलंदी, ओए न सोने दिलबर कुरान पाक में उनखे हिदायत मिलंदी। ऐं कुरान पाक उहो किताब जंहिंजो को सानी कोन्हे, जंहिंजो को शानी कोन्हे। हिन कुरान पाक जहिड़ो को किताब ई कोन्हे। ही उहो कुरान पाक जो किताब आहे जंहिंखे ॿुधण बि सवाब आहे, ॿुधाइण बि सवाब आहे, पर हिन कुरान पाक जी ज़ियारत भी सवाब खां ख़ाली न आहे। रमज़ान जे महीने में कामयाब उहे माण्हू थी विया जंहिं रोज़ा बि रखिया, सॼो ॾींहुं रोज़ा रखियऊं, वरी कुरान पाक जी तिलावत कनि, वरी रात जो तरावीहूं पढ़नि,
वरी सिहरी जे वक्त उठी करे तहज्जुद पढ़न वरी रोजे रखे कुरान पाक जी तिलावत कर शो त रमजान जो महीनो कुरान पाक जो महीनो गाल समझ में आई बाबा ये रमजान जो महीनो सिर्फ कुरान पाक जो महीनो 11 महीना मानू कमकार करे तो एक महीनो कमकार न करे सिर्फ रोजो है कुरान पाक शो त जो ताल्लुक कुरान पाक सां हूंदो महशर जे मैदान में कुरान पाक तो रब वट गवाही दींदो रब फिलाड़न पूजन बंधन मूसा दुनिया में दोस्ती पक्की कई हुई चाहे केडी भी गर्मी हुई रमजान जे रोजो हुयुन मुझी तिलावत कंदा हा इफ्तारी खां बाद में थकावट भी हुयन वरी तरावीह में मुझे बुधंदा हुया वरी सुबह जो उठी करे सहरी जे वक्त तहज्जुद पढ़ी रोजो रखे वरी कुरान पाक जी तिलावत कंदा हा रब अज मां कुरान पाक इनन माण्हुनि जी सिफारिश तो तो यकीन क्यों रब उन्हनि कुरान पाक जी सिफारिश कबूल कंदो रब इन कुरान पाक जी सिफारिश कबूल कंदो ऐं हिन में हिकड़ी भलाई रात हिन में एक भलाई रात एक दफो सुभान अल्लाह चओ त मां खे ॿुधायां सुभान अल्लाह जेके निंड पिया आहिनि उहे ॾाढा सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह फरमाया इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्ले अम्रिन सलाम हिया हत्ता मतलइल फज्र रब तो फरमाए इन भलारे महीने में हिकड़ी एड़ी रात 1000 रातिन खां अफजल इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र लैलतुल क़द्र वारी रात उनखे 21 में गोलिंदा क्यों लैलतुल क़द्र जी रात 21 तारीख 25 तारीख 27 तारीख या 29 तारीख जेडो भी गुनहगार हुजे मेरो हुजे मंदो हुजे गंदो हुजे खुदा जी जात जो कसम या रात हथ अची वे रब उनके समूरन गुनाहन खां धोई पाक करे छडींदो सुभान अल्लाह ऐं हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए अस्सौमु ली व अना अजज़ी बिही हुजूर फरमायो रोज़ो मुझे लाए मां उन बाने जे लाए रब तो फरमाए जेको रोज़ो रखंदो वो रोज़ो बानो मुझे लाए तो रखे उन जो सवाब मां रब उनके पाण ॾींदुमि माण्हू निमाज़ तो पढ़े अल्लाह फरिश्तन को सवाब लिखराए तो रोज़ो तो रखे रब तो फरमाए फरिश्तो इन जो सवाब मां पाण ॾींदुमि हे बानो मुझे लाए रोज़ो तो रखे इन जो बदलो भी मां अल्लाह पाण ॾींदुमि जन्नत जे दरवाज़न मां हिकिड़ो दरवाज़ो आहे जंहिंजो नालो बाबुर रैयान उन दरवाज़े मां सिर्फ रोज़ाइतन खे गुज़रणो पवंदो असां वटि ईअं रमज़ान जो महीनो बीहंदो
असां वटि जेका कुराड़ा आहिनि बस उहे शीशीअ में पानी खणंदा को चवंदो साईं मूंखे पेट में सूर आहे को चवंदो साईं मुंहिंजी शुगर लही वई आहे हर कंहिंखे पेट में सूर थींदो जॾहिं रमज़ान ईंदो नी कंहिंजी शुगर हाई थी वेंदी को ब्लड प्रेशर जो मरीज़ पर खुदा जी ज़ात जो कसम आहे ओ शिकारपुर जा मुसलमान हो रोज़ो रखंदो ब्लड प्रेशर भी तहां न वधबो न घटबो न शुगर तहां जी वधबी न घटबी उते ही बीठी हुंदी का बीमारी तहां के असर न करी सो तो रोज़ो ता रब जला ऐं वरी बेरोज़ायत जॾहिं आखिरी ॾहाको थींदो नी रमज़ान जो पोइ मौली साहब ॾेईंदा साईं कारी अब्दुल गफ़ार साहब अगलो रमज़ान भी 30 थियो हाने चवन था मता 29 थे साईं शो त इन चंड्रे के खुशी आई ईद जी तॾहिं तो यो रमज़ान जा रोज़ा पुछा करे असां 29 थींदो मुसलमाननि जा त 30 रोज़ा पूरा थियनि साईं 29 मता थींदो हुकूमत ने ईद कराए भी सके थी ईअं नाहे मुसलमाननि के रब 30 रोज़न जो अजर ॾींदो पर जेको बेरोज़ायत हूंदो आहे उन्हनि खे ईअं खुशी थींदी आहे त बस 29 ते वारो कयो ईद पढ़ो वरी वो चंडा ईद नमाज़ भी न पढ़ंदा हिकिड़ो वाक़ियो यादि ईंदो आहे हिकिड़ो इलाइक़ो हो रमज़ान जो महीनो होटल ते गैर मुस्लिम बागड़ी चाय पियन पिया उन बेरे चाके उहे कोप धोतई हेडो वरी बिया मुसलमान आया उहे ही कोप धोई करे मुसलमान की चाय मुसलमान चवण लगा असा मुसलमान ए बागड़ी ए गैर मुस्लिम इन्हनि जे कोपन में चाय असा के किए दो तो उन बेरे होटल वारे चयो हिन महीने में मुसलमान उहे थी मुसलमान उनके चइबो आहे जेके मस्जिद में कुरान पाक जी तिलावत कनी रोज़े सां छो त हिते गैर मुस्लिम के भी रोज़ो कोने तो मुसलमान आ तोखे भी रोज़ो कोने तो गैर मुस्लिम है तो में केड़ो फर्क इन जे करे खुदारा रमज़ान पाक भला रो महीनो अचे वतो इज्जत वारो शान शौकत वारो महीनो अचे वतो हिन में नेकियूं कमायो मता जिंदगी जो आखिरी रमज़ान हुजे छो त जिंदगी अजो आहे सुभाणे न हुंदी मता जिंदगी जो आखिरी रमज़ान हुजे अज यो अहद के वायदो कयो त इंशाअल्लाह पाबंदी सा रमज़ान मुबारक जा रोज़ा रखंदासीं ऐं लैलतुल क़द्र 1000 रातन खां अफज़ल हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह के अर्ज़ क्यों अल्लाह के अर्ज़ के मुंजा रब बियन उम्मतुन जो उम्रियों वधिक हुई सवाब भी वधिक कंदा साईं मुंहिंजी उम्मत जूं उम्र थोरी तो अल्लाह ताला पंहिंजे महबूब मुहम्मद मुस्तफ़ा के फरमायो मुंहिंजा सोना हबीब इन महीने में रमज़ान में एक अहिड़ी रात थी अचे जंहिंखे लैलतुल क़द्र जी रात सां सॼो ईंदो आहे भले हुननि जूं उम्रियूं वॾियूं हुयूं पर मुंहिंजा महबूब हीअ रात 1000 रातनि खां अफ़ज़ल आहे हिन जे करे भलारी रात आहे हिन सॼे महीने जी हिकु रात हिकु मिनट हिकु सेकंड कीमती आहे इन कीमती टाइम खे कीमती वक़्त खे न विञाइजो मां जेको चयो अल्लाह ताला क़बूल मक़बूल अता फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।